सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इम्तियाज़ फ़ारन साहब टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। इम्तियाज़ साहब अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी साईं तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन तव्हांजे इल्म में हूंदो IMF मिशन खे पाकिस्तान अचिणो आहे ऐं मिनी बजट जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। सभ खां पहिरियां तव्हांजे तज़िये मुताबिक़ या तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त आख़िरकार इतिहादी सरकार नए माली साल जी पहिरीं टिमाही में मुआशी महाज़ ते नाकाम छो वई, कहिड़ा कारण थी सघनि था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे ख्याल में मुझी रिसर्च मुताबिक मुझी इंफॉर्मेशन मुताबिक संगत सां ॻाल्हाइण खां पोइ मां ही चवणु बिल्कुलु चाहींदुमि ते हुकूमत बिल्कुलु नाकाम ना है, ना ही वारी हुकूमत ना पहिरें वारी हुकूमत, उनमें भले इमरान खान जी हुकूमत। ही IMF आहे, इंटरनेशनल प्रेशर माफिया आहे जेको पाकिस्तान मता पाकिस्तान हुकूमत कुछ भी करे सब कुछ हिननि जे चवण ते हाणे माना 3 साल खां वठी ते ख़ासि तरह सां, बल्कि हिन खे बि छॾियो इमरान खान वारे दौर में जॾहिं पहिरीं हो ही अलाए मुंहिंजे ख़्याल में $30 मिलियन जो जेको हुई पहिरीं किस्त इमरान खान जे दौर में, आई थिंक 19 या 20 जी ॻाल्हि आहे, तॾहिं जेको हुयो हुन महिल बि प्रेशर हुयो। हुन महिल जेका नाणे वारो वज़ीर हुयो पाण इमरान खान हूंदो, असद उमर आयो, हफीज़ शेख आयो, 3-4 चेंज थिया, स्टेट बैंक विका में इन्हनि लिखाए छॾियो ते बाकर रज़ा हूंदो ऐं हुन जे लाइ लेजिस्लेशन थी क़ौमी असम्बली में ते जेकॾहिं इहा हुकूमत नाकाम आहे। मिसाल तौर ते इमरान खान वारी कहिड़ी कामयाब हुई? IMF जेको आहे इंटरनेशनल माफिया जो पार्ट आहे, उन जो टूल आहे, उन जो मेन उहो आहे जेको पाकिस्तान खे कंट्रोल करण लाइ, माना ही जेको इकोनॉमिकल छा चऊं इनके इकोनॉमिकल माना इंस्ट्रूमेंट तौर यूज़ कनि पिया ही त पाकिस्तान के प्रेशर में रखे। ॻाल्हि इहा आहे त इमरान खान भी सब मज़े अव्हांखे यादि हूंदो ते हुन महिल भी प्रेस कॉन्फ्रेंस कई, इमरान खान के 350 लीटर ताईं पेट्रोल वेंदो। शौकत अज़ीज़ ही जेको हुयो शौकत अलाए जेको उन्हनि जो नाणे वारो वज़ीर हुयो ऐं उमर अयूब हूंदो, शौकत तरीन साहब, शौकत तरीन ऐं उमर अयूब जेको अॼु ॻाल्हाए थो एॾा ओॾा सभु कुझु करे थो ऐं हू सभु गॾु वेही मूं वटि ते क्लिप पिया आहिनि। उन्हनि चयो त भाई असां मथां प्रेशर आहे, असां को डॉलर असांखे छापण वारी का बि मशीन न आहे असां वटि, असांखे बि करिणो पवंदो। हिन जो मतिलबु हीअ आहे त IMF सां छुटकारो करिणो पवंदो हुकूमत खे। मां बेनज़ीर साहिबा जी अलाए 88 वारी हुई या 93 वारी जेका गवर्नमेंट हुई, मूंखे यादि आहे अहिड़े क़िस्म जो प्रेशर IMF वठण जी कोशिशि कई। बीबी साहिबा पंहिंजी मीडिया टीम खे, मां हुन महिल टीम जो मां छो जो इबरत अख़बार में हुयुसि त ऐं काज़ी असद आबी साहब MNA उन्हनि जो हुयो ते असां हुन जो हिसो हुयासीं ते शहीद ज़ानी मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा अहिड़ी स्ट्रेटजी ठाही त IMF के प्रेशर में विझी छॾियईं। माना मीडिया टीम ज़रिए, पंहिंजे पॉलिटिकल एडवाइज़र ज़रिए, पंहिंजे इकोनॉमिकल एडवाइज़र ज़रिए हाणे इन्हनि खे घुर्जे हुकूमत खे के IMF जी जेका बि शर्तूं आहिनि इमरान खान वारे दौर जी अवां उतारे गूगल ते वञो, गूगल ते वञी लिखो ते हुन महिल कहिड़ी शर्तूं हुयूं, हाणे बि कहिड़ी शर्तूं आहिनि। इन जो मतिलबु आहे त हाणे अवाम खे निकिरणो पवंदो IMF जे ख़िलाफ़। जेकॾहिं ही सभु आहे, हिन में सभ खां वॾा ॾुहारी असां आहियूं, मीडिया वारा आहियूं जेको IMF जो प्रेशर वधाइण में हथ वधाईंदा आहियूं। IMF जो पाकिस्तान जो ना, IMF जा ऐं जेका बि टूल्स आहे हुननि जा। ॿिए नंबर ते ही कामोरा जेका आहे सॼा ख़ासि तौर ते FBR वारा कामोरा ही एजेंट आहिनि IMF जा। 3 नंबर ते पॉलिटिशियन ईंदो आहे जेके प्रेशर में रखण लाइ सभु कुझु कयो वेंदो आहे।